Secondo i calcoli che ho fatto, dovrebbe anche capisci. Io ho fatto e non niente. तू खेले जाके सब जगह पिस्टल करेगा इधर भी पिस्टल Good afternoon, Kawali, Aditi, English. हाँ ठीक था हो हाँ हाँ उठो उठो हाँ मैं ठीक है यार तुम तुम्हारे काम की नहीं मैं हमको ढूंढने को आ गया
बसो 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 सची 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 उठो यार उठो बसो उठो 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 बसो तव्हां हिते कीअं के पुराने जी मदद कयो रास्ते में क्या जख्मी हालत में पियो उन्हें मां मदद कयो उन्हें दर ते छॾियऊं उनखे धक कयो मथे कमीनो एड़ी मजाक कबी आ लगे तो असां सभई मजाक जो निशानो बणिया जी तू ते कीअं मूंखे कहिड़ी ख़बर है पर असां आहियूं किथे सभ खां पहिरियां इहो ॿुधाए त तूं हिते कीअं यार हिकिड़ो पोड़ो हो पाण खे रेस किनारे में पोछले वॾी मुश्किल सां सम्झायो मां त ईअं न कबो आहे पोइ हुनखे घर छॾण लाइ राज़ी कयोमांसि दर ते बाइक तां लाथोमांसि कंहिं मुंहिंजे मुंहं ते रुमाल ॾिनो ऐं मां बेहोश थी वियुसि लॻे थो त चढ़ण मथां मोर अची विया असांजी बाइक बि फुरिजी आयूं तबाह थी वियासीं असां तबाह थी विया न मूंखे कुझु ॿियो थो लॻे हाँ इन जो ॿियो मतिलबु ॾिस बचो असां पाण में टे दोस्त आहियूं असां टिनी खे हिते आंदो वियो आहे ऐं जंहिं आंदो आहे उहो हिकु ई शख़्स आहे ॿुधो हाणे मूंखे जाइ में ख़ौफ़ थो थिए मूंखे कहिड़ी खुटीअ खयो जो मां हाणे पुराणे जी मदद कई बकवास बंदि कयो पहिरियां हिन मुसीबत मां निकिरण जो रस्तो सोचो मुसीबत में निकरण रस्तो तव्हां भली सोचो पर मुझे ख्याल में तव्हांखे हर रस्तो बंदि लॻो अरे पुराणा बुसट इहो भलाई जो बदिलो आहे मां तुंहिंजी मदद कई हे उन सिलो आहे ॻाल्हि ॿुध पुराणा मूं वटि कुझु कोन्हे ॼाण लाइ मुंहिंजा मालिक सभा ग़रीब अथई तूं बाइक रख मूंखे वञण दे कंहिंखे कुझु न ॿुधाईंदासीं हेॾे पिया हेॾे सिजी मूंसां हिकु मुड़ुस सां वाइदो कयो कंहिंखे कुझु न ॿुधाईंदा मतलब त तव्हांजी अॼु जी मतिलबु त तव्हां ॿई पाण में मिलियल आहियो हाँ असां ॿई पीउ पुट आहियूं ईअं न कयो असांजी कहिड़ी भला तव्हां सां दुश्मनी आहे मुंहिंजी कार ऐं हिन ॿिन्हिनि जी बाइकियूं खणो असां हथु कढो असांजो भले मोबाइल बि खणो न न न न कतई न पैसनि जो मुतालबो आहे छा हे बि त सफ़ा चाहे ग़रीब मतलब त हिकु ग़रीब आहे ॿार ॿियो वरी बाहि में अथनि ऐं तूं ॿुधाए मां वरी 2 लखनि जी बंदोबस्तु करे सघां थो पैसा न कर बाक़ी हाणे कुझु सम्झ में अचणु लॻो आहे छा अची रहियो आहे सम्झ में ओ हिन जो पीउ पुलिस दॿे आहे ज़रूरु कंहिं पंहिंजे रिश्तेदार खे तव्हां पुलिस को छॾण लाइ कंदा हूंदव लॻे थो त तुंहिंजो दिमाग़ गाह चढ़णु लॻो सुरीला हिन जे पीउ में कमु हुजे हा त पोइ तव्हांखे हिते छाजे लाइ आणींदो आहे मतिलबु त असां टई तव्हांखे घुरबल आहियूं
बिल्कुलु हा। पर छो? तव्हां टिन्हिनि खे सज़ाए मौत ॾियणो आहे। सज़ाए मौत? पर छो? छाजे लाइ? असां कहिड़ो गुनाह कयो आहे? गुनाह त तव्हां खोड़ कया आहिनि। तूं केरु थींदो आहे असांजा गुनाह जो हिसाब वठण वारो? मां पंहिंजे माउ पीउ खे हिकिड़ो ई आहियां, मूंखे छॾियो। मां तव्हांखे कोन छॾींदुसि। मां तव्हांजे मौत जो फ़ैसिलो करे पंहिंजी निब भञी छॾी आहे। तूं केरु थींदो आहीं असांजी मौत जो फ़ैसिलो करण वारो? हिन वक़्तु जज बि मां आहियां ऐं मौत जो फ़रिश्तो बि। असां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? तव्हां रुॻो मुंहिंजा न पर मूं जहिड़नि अलाए केतिरनि पीअरनि जा ॾोहिया आहियो। ॾींहं जी रोशनी में शराफ़त जो चहिरो ऐं सिज लहंदे ई चोर ऐं खूनी में तब्दील थी वञो था। इहे सभु कम हिन जा अथव। ॻाढ़े क़ुरान जो बसमास हिन ई ख़राब कयो। हा हा, सचाई इहा आहे। हे जेॾो अमीर आहे तेॾो ई खेल आहे। असांखे बि चोरी नशे ऐं जुआ ते हिरायो अथई। असांखे वञण ॾे, असां तौबा ज़ारी न कयूं, असांजे पासे खां बि परे रहंदासीं। जे गिटीअ मां हेठि गुज़रंदो न, असां उहे रस्ता ई मटे हले वेंदासीं। कतई न, छो त जॾहिं मौत जो फ़रिश्तो ईंदो आहे त पोइ वापसि न ईंदो। असांखे राम कयो, असांजे पीउ माउ ते राम कयो। तव्हां मुंहिंजे पुट ते रहम कयो त मां तव्हां ते रहम कयां। तुंहिंजो पुटु? हा, मुंहिंजो पुटु। ₹10,000 हमने वरितो। उनखां असां हमें फुरिया ऐं उनखे गोलियूं हणी मारे छॾियो। हुन बि तव्हांखे इलाज में कयूं थियूं जान बचण जे लाइ। असां ॿिन्हिनि वटि पिस्टल कोन्हे को, हिन वटि ही पिस्टल हुयो, असां वटि कोन्हे को ॿिन्हिनि वटि। असां तोखे मना कंदा हुआसीं त गोलियूं न हलाए। हाणे ॾे मुंहुं। हा साईं, मद्रासी हीरन वांगे एक्शन रहंदो आहे। हाणे ॾेखार एक्शन। राति छो थो थियो थी? जॾहिं मौत जो फ़रिश्तो साम्हूं ईंदो आहे त पोइ इंसान बदहवास थी वेंदो आहे। असांखे मारण मां तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो माण्हू खे मारण मां? मां मञा थो त असां ग़लति कयो आहे। तव्हांजे मञण सां मुंहिंजो पुटु ऐं हिन जो भाउ वापसि कोन ईंदो। वापसि त कोन ईंदो पर वरी बि हुनखे सुकून मिलंदो। मूं ते रहम कयो, मां पंहिंजे माउ पीउ जो हिते ई आहियां, मूं ते रहम कयो। He bestowed his इजाज़त। तव्हांखे फुल इजाज़त आहे, तव्हां पंहिंजी मौत चुराए सघो। मूंखे गोली खां ॾाढो भउ थींदो आहे। न न, मूंखां ज़ख़्म बर्दाश्त न थींदा। नंढे लाइ मूंखे धकु लॻंदो ऐं मां बेहोश थी वेंदो। तूं छो ख़ामोश आहीं? ज़ोर खां एलर्जी थी छा? मां सुधारण जे लाइ तव्हां खां सिर्फ़ु हिकु चांस थो वठां। मुंहिंजे घर वारी जी डिलीवरी आहे। मां पंहिंजो पुटु ॾिसणु थो चाहियां ऐं हुन सां गॾु रहणु थो चाहियां। न, इहो मुहाल आहे। अलाए केतिरनि पीअनि खे पुटनि खां महरूम कयो अथई। तोखे कीअं छॾिबो औलाद सां प्यार करण लाइ? बच्चू, तूं इन ॿिन्हिनि खे गोली सां मार त मां तोखे आज़ादु कयां। हा, मूंखे बि पिस्टल।
पंहिंजी जान खां ॿिए जी जान वधीक न आहे। सजी हिन ॿिन्हिनि खे तूं चाकू सां मार त मां तोखे आज़ादु कंदुमि। हाँ मूंखे ॾे चाकू। तव्हां मूंखे भई न ॾिसो छो त हिन फिल्म में तव्हां ई ॿिन्हिनि जी मुखिया आंदो हुयो। मां त शरीफ़ माउ पीउ जी औलाद आहियां। मां त महिनत करे मज़दूरी करे पंहिंजो पेट पालींदो हुयुसि। पिया तूं हिन ॿिन्ही खे ज़हर जो इंजेक्शन लॻा असां तोखे आज़ादु था कयूं। मां ईअं कोन कंदुसि। हाणे न तव्हां ॿई मूंखे ईअं करणु ॾींदो। ॾिसो तव्हां कानून जे ख़िलाफ़ क़दम था खणो। कानून तव्हांखे कोन छॾींदो। अदा भॼी न बख़्शे मूं बि कानून जो हक़ आहे त गुनहगार खे न बख़्शे। ॾिसो तव्हां ॿई असांखे पुलिस जे हवाले करे पंहिंजो बदिलो पूरो करे सघो था। काश कानून असांखे सस्तो इंसाफ़ फराहम करे ऐं मुजरिमनि खे सज़ा ॾिए। तव्हांखे साड़ी माल हुआ अब्बो ज़ुल्म करे छॾी, अब्बो ज़ुल्म करे छॾी असां। एॾो दरबार छॾाइण खां बड़ो बोली मारे छॾियो असांखे। तव्हां दिलजाए कयो कि पाकिस्तानी पेट्रोल न आहे, ईरानी आहे। ईअं न कर। ईअं न कयो। ॾिसो हिकु भेरो वरी बि सोचो पंहिंजे फ़ैसिले ते। हाणे सोचण लाइ वक़्तु कोन्हे। न कलमो पढ़ो। जिनको इसलिए तो बस हेलो 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 ये होना चुटपुर हो जाए हाँ किधर मैं कंजूमर थे लेकर तव्हांखे न ईंदो। अचो त मां तव्हांखे ड्राफ्ट अचो प्लीज़ महिरबानी अचो चाचा सी तव्हांखे मुझे डरा सके साहब तकल न कर गोलिन जी तकल न कर। हाँ तव्हां दिलजाए कयो कि ईरानी पेट्रोल न आहे, ये पाकिस्तानी आहे। बाबा ये ईरानी पेट्रोल आ पाकिस्तानी राहे रास्ता हले भाई। तव्हां दिलजाए कयो कि पाकिस्तानी पेट्रोल न आहे। तव्हां दिलजाए कयो कि ईरानी पेट्रोल न आहे, पाकिस्तानी राहे ईरानी हां तव्हां दिलजाए कयो कि ईरानी पेट्रोल न आहे, पाकिस्तानी पाकिस्तानी राहे ईरानी यार जवाब तव्हां दिलजाए कयो वो यार देखो पाण मुंहिंजी पो भाई। अच्छा जल्दी कर। कैसे हुआ सिया तो बात करिए कैसे नहीं बोला कैसे हुआ सिया कैसे किया हां पिया मां मञा थो त असां ॾाढो ग़लति कयो आहे। पछताव मां मञा थो त असां ॾाढो ग़लति कयो आहे। क्यों मां मञा थो त असां ग़लति कयो। क्या थियो ॾे न चले जी की निकल के ले हां असां बिना पिस्टल करेगो बकवास की गाली छड़ियो। न मुसीबत में तो निकलने की सोचो। हिन मुसीबत मां निकिरण जो रस्तो सोचो। क्यों बकवास बंद करो। न मुसीबत में निकलने की सोचो। निकरण जो रस्तो सोचो। तुम पता नहीं रस्तो सोचो। क्यों बकवास बंद करो। न मुसीबत में निकलने की सोचो। रस्तो हां
बकवास बंद करो। नहीं 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 हाँ ये जल्दी क्यों बकवास बंद करो। तेरा नाम मुसीबत में तो निकल मत सोचो। ये मुसीबत मान से ठीक है उस्ताद चाय हो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह दादा शिष्य ना भाई लाइट डाउन भाई शाबाश 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 आखिरी डायलॉग